नाज़िर नवाबशाह वेझो अंग्रेज़नि जे दौर खां बि अॻु जो तारीख़ी ॻोठु बगरो ख़ान रिंद चो तरफ़ बरसाति ऐं सिमनालनि जे पाणीअ हेठि ॿुॾल आहे। मिस्कीन माण्हुनि जा घर किरी पट थी विया, पर 4 महीना गुज़री वञण बावजूदि बि इंतज़ामिया ग़रीबनि जी सार न लधी। मिस्कीन माण्हू अड़ा कंहिं मसीहा जे इंतज़ार में आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था नवाबशाह मां SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां क़दीम ॻोठ बगरो ख़ान रिंद में, जिथे बरसाति जो तबाही कारण ग़रीब मिस्किन जा जेके उझा घर आहिनि उहे किराए छॾिया आहिनि। उहे बेयारो मददगार खुलियल आसमान जे हेठि वेठल आहिनि। जेके टीमूं आहिनि त इन्हनि सर्वे बि कई आहे त असांखे घर ठाहे ॾींदा, लेकिन उनजे बावजूदि बि उन्हनि जो कंहिंजो बि घर न ठाहिया ऐं उहे बेयारो मददगार वेठा आहिनि। न खाइण लाइ कुझु आहे, न पीअण लाइ कुझु, सख़्तु परेशान। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयो, खुलियल आसमान हेठां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे रहिया आहिनि। साईं, बरसाति खे 3 महीना थी विया नी। बरसाति हुई पूरी सिंध में, तंहिंसां गॾोगॾु असां ग़रीबनि जा कचा घर ठहियल हुया, इहे घर किरी पिया आहिनि। ऐं यको असांजा घर सर्वे बि थी विया आहिनि, पोइ बि केरु कोई मदद जे लाइ तयारु कोन्हे को, न को टेंट वग़ैरह मिलियो आहे, न कुझु बि न मिलियो आहे। असांजा बचड़ा खुलियल आसमान हेठां, हींअर थधि जी मौसम आहे, रजिस्ट्री वग़ैरह बि करे विया आहिनि ऐं अञा ताईं कुझु बि न थियो आहे, न को असांखे टेंट वग़ैरह मिलियो आहे जेको बचा असां पंहिंजा सर्दी खां बचाए सघूं। ऐं तक़रीबन बरसाति खे 3 खां 4 महीना थी विया आहिनि। 3-4 महीननि दौरान असांजा ॻोठ जा जेको आहिनि सो काफ़ी घर बि किरिया आहिनि, काफ़ी ॻोठ मुतासिर थियो, चौपायो माल मुतासिर थियो, इंसानी जानियूं मुतासिर थियूं। उनजे बावजूदि 4 महीननि खां वठी असांजे ॻोठ में तक़रीबन ही तव्हां पाण हालत ॾिसो पिया, हिते अंदरि ॻोठ में तमामु क़दीमी ॻोठ आहे रहियसि बगरो ख़ान रिंद, पर उन जे बावजूदि चूंडियल नुमाइंदा या हितां जे असांजा MPA MNAs या UCs जा चेयरमैन या तालके सदर आहिनि, जेके बि हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उन्हनि कंहिं क़िस्म जी असांजी का बि सार न आहे लधी। असांजा हीउ जेको आहे सो बोर्ड आई आहे, असांजा हीउ घर किरी पिया आहिनि, तव्हांजे साम्हूं मंज़र आहिनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो। असांजा हुकूमत का बि मदद नथी करे, जेको असांजा बच्चा जेके आहिनि ॿार असांजा खुलियल आसमान हेठां वेठल आहिनि। असांजी हुकूमत का बि मदद नथी करे, अञा ताईं असां सख़्तु परेशान वेठा आहियूं। सर्वे बि हींअर करे विया आहिनि, 2 ॾींहं करे विया आहिनि। असांजो जेको आहे सो ख़ुदा करे त थिए मन कमु, असांजी कुझु मदद कई वञे। असांजा ॿार बच्चा खुलियल आसमान हेठां वेठा आहिनि।